नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में खबर ॾींदा हलूं त सरकार पारां करोड़ रुपयनि जी लागत सां लाइब्रेरी जो कमु गुज़िर 10 सालनि खां मुकम्मल न थी सघियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कश्मीर में ज़ीशान अली शेख पंहिंजी रिपोर्ट में। सिंध सरकार पारां कश्मीर शहर में करोड़ों रुपयनि जी लागत सां लाइब्रेरी जो कमु शुरू कयो वियो जेको 10 सालनि खां रोले जो शिकार आहे। असां सां गॾु सियासी समाजी अॻवान ऐं शागिर्द मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तालीमी बिल्कुलु ज़रूरी हूंदी आहे। तालीम जेको आहे मेन असांजो हिसो आहे। जेकॾहिं तालीम इंसान जे अंदरि न आहे त उहो इंसान नथो थी सघे। हिकु इंसान ईअं आम इंसान त थी सघे थो, लेकिन जॾहिं तालीमी उनजे अंदरि मयार हूंदो पोइ उहो इंसान इंसानियत में पवे थो। दोस्तनि में, उथण वेहण में, खाइण पीअण में, हर चीज़ में, कमकारनि में उनखे ॼाण पवे थी, ख़बर पवे थी। पर उहो जॾहिं ॼाण कीअं पवंदी, जॾहिं तालीमी कुतुबखाना असां वटि जेके इंफ्रास्ट्रक्चर में मौजूदु त आहिनि लेकिन मुकमल न आहिनि। उहे जॾहिं मुकमल थींदा, असांखे इंफ्रास्ट्रक्चर जेकॾहिं ठही मिलंदो, तालीमी सर्किल मिलंदो असांखे कुतुबखाननि में, जॾहिं असांजा शागिर्द जेके पोइते पियल इलाइक़नि में आहिनि ॿार, उहे जॾहिं ईंदा उन इलाइक़नि में स्टडी सर्किल ठाहींदा, पंहिंजी तालीम ॾे तवजा ॾींदा, तॾहिं ई तालीमी उजागर पैदा थी सघे थी। हीअ असां वज़ीर आला साहिब खां गुज़ारिश कयूं था। कश्मीर तालुके जे अंदरि जेकी हीअ लाइब्रेरी 10-7 सालनि खां जेकी आहे अञा ताईं अणपूरी लॻी पई आहे, महिरबानी करे इहा मुकमल कराए ॾिनी वञे। तव्हांजी दोस्तनि जी महिरबानी आहे जो तव्हां कश्मीर जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते आया हो ऐं उनखे खणो था पिया। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी लाइब्रेरी आहे कश्मीर में, जेका 7-8 सालनि खां वठी करे के कागज़नि में तयारु ॾेखारे रही आहे, सा बिल्कुलु तयारु कोन्हे का। हिनखे का बि कमु थियलु कोन्हे को। ऑफिसर ऐं पंहिंजो इंजीनियर ऐं उनखां अलावा ठेकेदार पाण मिली भगत करे हिते बिल हड़प करे विया आहिनि ऐं उन्हनि जे हिन लाइ ॿारनि जी सहूलियत लाइ का बि अहिड़ी शइ कोन्हे का। हितां जा नौजवान जेके आहिनि ऐं पंहिंजो सरगर्मियूं ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कनि था। छाकाणि जो हर वॾे नंढे शहरनि में लाइब्रेरियूं हूंदियूं आहिनि, ॿिया कुतुबखाना हूंदा आहिनि जिते नौजवान वञी करे पंहिंजो टाइम पास कंदा आहिनि ऐं उनखां लाभ हासिलु कंदा आहिनि तालीम खां। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हितां जा इंतिज़ामिया, हितां जा माण्हू इन शइ खे महसूसु नथा कनि ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह करे रहिया आहिनि। इन लाइ असां आला अख़्तियारनि खां घुर कयूं था त इन जे ठेकेदारनि ख़िलाफ़ु एक्शन खयों वञे। उन सां गॾोगॾु जिन ऑफिसरनि इहे बिल हड़प कया आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु बि इंक्वायरी कई वञे ताकी असां नौजवान जेको आहे पंहिंजी ऐं लाइब्रेरी खे जल्द तामीर करायो वञे ताकी नौजवान पंहिंजो फ़ाइदो हासिलु करे सघनि। उन सां गॾोगॾु ऐं पंहिंजे बाला अफ़सर CM साहिब खे ऐं वज़ीर आला साहिब ऐं ॿिया आला अफ़सरनि खे बि गुज़ारिश कंदासूं त उहो जेको आहे हिन शइ ते तकिड़ो क़दम खणनि, उन्हनि अफ़सरनि जे ख़िलाफ़ु ऐं उन्हनि ठेकेदारनि ख़िलाफ़ु क़दम खणनि ताकी हितां जा नौजवान जेके आहिनि हे लाइब्रेरी जल्दी तयारु थी सघे, उन मां को फ़ाइदो हासिलु करे सघे। जीअं मां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि वज़ीर आला, वज़ीर तालीम ऐं DC कश्मीर खां मुतालबो कयो त असांजी लाइब्रेरी जो कमु जल्दी शुरू कयो वञे जीअं असांजा ॿार तालीम कराए सघनि। कैमरामैन टीम सां गॾु ज़ीशान अली शेख, अवामी न्यूज़ कश्मीर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।